तो अस्सलाम वालेकुम गाइस, तक क्या था सब गमी तो क्या था सब ठीक ठाक एमन समझो यार। अज जो व्लॉग मां काफ़ी दिन बाद में जो स्टार्ट किया तबीयत थोड़ी ठीक न हुई। वही अज जी व्लॉगिंग आहे उहा आहे BTS वीडियो आर्टिस्ट मां ईअं चवां असां लाइ सीनियर हो था। थैंक यू सर। असां असल में हिकिड़ी वीडियो सोची आहे ऐं ख़ासि करे हीअ जेकी वीडियो हूंदी उहा तव्हांखे तमामु मज़ो ॾींदी, छो त हिन में हाई फाई जी कलरिंग हूंदी ऐं ॿियो त हिन में हाई फाई जी फाइट ॾेखारी आहे। मां कारियूं हूंदियूं, धमाका हूंदा, बम फटंदा बम में उतरी वेंदो हो, इहो कुंड में वेठो अथव हिकिड़ो, काॾे हो कुंड में हो वेठो अथव। हिनखे ख़ासि करे तव्हां ॾिठो हूंदो हर वीडियो में असां उठाईंदा आहियूं, टमाटो खणी वञो हाणे हिनखे धमाके सां उठाइणो आहे। और हीरो जेको हूंदो उहो हे आहे। अस्सलाम वालेकुम गाइस। वालेकुम सलाम गाइस। वो करेक्टर तव्हांजे साम्हूं थो घुमे, उहो मे बि हिन जो संगतदारो थी सघे थो, मे बि जेके बीठा हूंदा उहो त हिन जी गर्लफ्रेंड आहे। उन सां कई आहे हुन छेड़छेड़ी यार करेक्टर में आहे नी, करेक्टर में गर्लफ्रेंड आहे, उन सां कई आहे थोरी हुन मस्ती जीअं हुन कई आहे। पोइ हुनखे तव्हां न ॿुधायो, तव्हां बि असां कढूं था वीडियो, तव्हां ॿुधायो बाबा हिकिड़े छोकिरे तुंहिंजी गर्लफ्रेंड सां मज़ाक मस्ती कई आहे, निकिरे थो साईं कारनि ॿारनि ते उॾंदो थो अचे, जोश में थो अचे, जीअं अचे थो उॾंदो त हे बीठो आहे हुते ईअं टेकियो गाड़ी छेड़ पाए, माना मां साईं मुत बना वॾो कमरे ॾां माना खचड़ कई आहे। यूनिवर्सिटी जी वीडियो टाइप आहे। वाह वाह। पोइ हे साईं हुनखे ज़प पोइ साईं वञी किरे थो हेठि कपुनि में गिलड़े थो, वारंगा वठी बि थोरो कुटी वरी जंहिंमहिल घर थो अचे नी, पोइ मां आहियां हिन जो पीउ, मां हिनखे थो चवां उहो सीन में बि असां सुभाणे ठाहियूं 14 हा ओके कयूंसि। ओके त चलो हाणे इहे जेकी तव्हां स्टोरी ॿुधी आहे या तव्हां BTS बि ॾिसो इंजॉय कयो। हिन सीन जी स्टार्टिंग थियण वारी आहे। मौज़म भाई पंहिंजी प्लेस ते रेडी आहे। कैमरा मैन जल्दी फोकस करो इस पर। हलो आराम ना हलिए, आराम ना हिकिड़ो मिनट वरी बि जा वरी करे हिकिड़ो मिनट पर ॿुध इहे शो न कराए ॼाण तूं कैमरा ॾे थो ॾिसे ख़्याल में आहे, थोरो होॾे होॾे ॾिस ॼाण। हल 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 पोइ हीअं कर जीअं ॻाल्हाइबो आहे अचानक ॻाल्हि ईंदी आहे। छा कयां फोन कढी ॻाल्हाए नी, फोन कढी सेल्फी कर साहब। हलो ये यार शूटिंग हले थी यार, तब ठाहियूं था। काॾे वई फोन? एॾो झटको न ॾे, हा नी आराम सां, अलाही झटको न ॾे फोन में, आराम सां एटीट्यूड तो ॾेखारियूं न मेंटेन। हा ईअं वरी हो कढंदा आहिनि सभु, ॿुधायो जेके वतल हूंदा। ओके ओके साईं क्लोज़ अप में था अचनि, वरी पहिरें कोन था अचनि। केॾी महिनत आहे कसम वीडियोज़ में, मां त ॾिसां थो पियो, वरी महिनत आहे सभु कसम आहे। इहो बि ज़रूरी आहे। थोरो पोइ ते बि वञा जो उस लॻई सेड, हा सम्झी वियो त चई तो गर्लफ्रेंड खे ईअं कयो अथई, हूअं कयो अथई, तुंहिंजी इज़त जो मसलो आहे। तूने मेरी गर्लफ्रेंड को छेड़ा, थोरो पोइ ते लेडी न न चवणो कुझु न अथई, बाक़ी पोइ फोन ते छो ॻाल्हाए ॿुधे थो हाली फ़िलहाल साहब तूं कचहरी हुन जी ॻाल्हि ॿुधणी आहे नी। हा हा चेक कयो, लेवल सीन आयो आहे, एडिटिंग में अञा ज़बरदस्ती अहिड़ो थोरो हीअं कजां हाणे कोन नी, हे अथई हीअं करे हल्को बसि हेॾे मुंहुं कजां तवई में, हेॾे हीअं करे हीअं सही बसि हल्की मूवमेंट ॾिजां, हेॾी न एक्सप्रेशन तवा यार चपन वपन में शो कजां, एॾा न न न न खेलना पहिरियां खेले थो सफ़ा गुस्सो वाली तोखे धावे सही आहे, भरोसो आहे तो ते मूंखे पंहिंजी एक्टिंग ते बि ईअं चवनी। हे जेके सेलअप था वठूं पहिरियां, चाबी विझे पहिरियां, पेर अंदरि न रखां न, इहो अची न थो पेर सम्झ वेठो तूं साहब, चाबी काथों लॻंदो दामू का चवनी एक्सप्रेशन तो जे ना हुन उठे हो तकड़ में वञा सेलअप। हा बस आराम हल, शूटिंग अञा ताईं हले थी पई ऐं सीन्स बि ऑन आहिनि। जेको आहे सो हाणे कुझु सीन आहिनि जेके हिते असांखे हिन जे अंदरि वठिणा आहिनि, फाइट वारा आहिनि, उहे सीन तव्हां ॾिसजो ज़रूरु, तव्हांखे उन में बि मज़ो ईंदो इंशाल्लाह। हाणे पहिरियां सीन हिते कया आहिनि, ॿिया सीन हुते, कुझु वरी ईअं ड्राइविंग वारा सीन्स वरिता आहिनि, कुझु वरी हितां वरितासीं। तवाई में न ॿुध हलिया
हल ओके हाणे ॿुधायो हाणे कहाँ है तो वरी 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 खराब हो गई इतना वरी टाइम कीअं वठंदे ओड़ो टाइम खेड़ा खेड़ा वो मुंहिंजो कमु आहे हले वञ तव्हां में वरी बी इते बि उहे बि बिल उहे बि सवाल इहो करे हाणे पुछो बस हल बस यार ये अञा ताईं शूटिंग हले थी पई थोड़ो पोइते थी तूं हा बस हाणे वरी अची अणॼाण पर एॾो किलो अची न अरे बी हाणे अरे न सही हणे बिलू मज़ाक है ने मला न कभी यार तू भी गलत होने एडो ने कन दे तो हाणे तो हल बस हाणे बीजा एडो हाणे जी और फोन खाई पोइ तो थीनो वने ये थीनो वने हे हणो वने हीअं थी हाणे मां भॼी अमनी ॿुध हाणे हिकिड़ी भरे लटा हणंदो मैं हिन ठुल में लॻी क्रीप पए जा हीअं हेॾे वेंदो कभी ने अरे वो मुंहिंजे मथां तो छॾे ॾे न वीडियो आहे मुंहिंजी हा बा थोरो क्लोज बस हणंदो वेंदई इलाही ॿुध तूं परेशान थी वेंदे हा यार जल्दी क्यों हलना क्यों वाली खेल ना अरे सीरियसली ये जब झाड़े के खर्चा हल मत में तू परेशान थी ना थोड़ो तो हेॾे थी हा मां इते ही बिठो तो यार हे साथी न खबिया तू इते ही बिठो जा इते हल अरे फेरा हल अरे अकेले किलो आने कटे हम जा आखिर में किलो आने ओके थी ना हाणे हाणे ये बैक ले हाणे हीअं हणो अचे हीअं हेॾो जाओ लली खेलेगा समा हाणे बस ये सही है कितना बटे अरे बस बस बुझा थोड़ा ने सिर्फ थिकर जा किरदो मैंने अरे सिर्फ थिकर जा वीडियो मगो कंदी मनी दो कर परे का उठा सीन हां ओ इते कर जा जमले चोए मा केर मगवा थोड़ा सही मा कंफर्टेबल है सही है मा कंफर्टेबल है अरे खिलने हेडो सारी मेहनत क्यों खिल हां नहीं कौन सा जा तवाई में फुल एक्सप्रेशन तू जा दई हाणे ये सच में के घेणा मरी वञा करो हिकिड़ो हितो वठे अब हल छा सीन आया था साहब जबरदस्त आया था चेक कर हल हां साहब सीन केड़ो आराम आयो वायरस लेवल आयो तस हलो माने हां हलो बीजा जान जा था नहीं छोकरे धक्का जरा एक्टिंग में भली तो करे छोकरो जबरदस्त ओके दियो ने ओके सर परफेक्ट है
हाणे आख़िरी सीन कहिड़ो आहे त वठी वठूं उहो तकड़ में उहो वठी वठूं त वरी पोइ आख़िरी सीन बचो आहे उहो वठी वठूं हिन खे खणी हलो मोदो में हा थोरो ॿाहिरि वठिणो आहे जिते ट्रैफिक ठीकु आहे ठीकु आहे आहे हेॾे तूं अॻे वञे त इहो आख़िरी सीन आहे बस हाणे